दादू पीएस जलोथानी जी हद जे ॻोठ चिनराज जे रवासिन शाहिद अहमद फारूकी, शबीर फारूकी, परवेज़ अहमद फारूकी, मोहम्मद सुमर फारूकी, अब्दुल रऊफ़ फारूकी ॻोठ में मीडिया अॻे दाहिन ते चयो त 2016 में सैयद अब्बास शाह ऐं फोती इस्माइल शाह जद अज़ीज़न उन्हनि जे अज़ीज़न पिरल शाह, कादन शाह, मुज़फ़र शाह ऐं ॿियनि हथियारनि जे ज़ोर ते असांजे मामे ग़ुलाम मोहम्मद उर्फ़ पप्पू फारूकी खे क़त्ल कयो हो, जंहिंमें जवाबदार सज़ा तहत जेल में आहिनि। हुन चयो त अब्बास शाह ऐं संदसि अज़ीज़ असांखे बार बार मौतमार धमकियूं लाइ चवंदा रहनि था त केस तां हथ खणो। हुननि चयो त गुज़िरियल ॾींहुं अब्बास शाह ऐं संदसि अज़ीज़ 500 माण्हू हथियारनि जे ज़ोर ते खोजी कुतीअ साण करे असांजे ॻोठ काह कई। हुन चयो त हुननि जो अज़ीज़ इस्माइल शाह खे अटैक में पंहिंजे ॻोठ में मरी वियो आहे। मुख़ालिफ़ धुर असांजे मथां कूड़ ड्रामो रचाए रहिया आहिनि, असांखे बिला जवाज़ फासाए रहिया आहिनि। हुननि चयो त असांजो शाह पुराणो क़त्ल थियल आहे, नौजवान जो खून लोढ़ण चाहिनि था, असां मजबूरन प्रेस क्लब करे रहिया आहियूं। हुननि चयो त असां पंहिंजे ज़ख़्मियुनि जो इलाज बि नथा कराए सघूं, अस्पताल में थड़नि ते बि हुननि पंहिंजा माण्हू विहारे छॾिया आहिनि। हुन चयो त अगरि असां चोर हुआसीं त ANC दाख़िल कराइनि हा, पुलिस खे इतला करनि हा, असां सां कानूनी कार्रवाई करनि हा। ही ड्रामेबाज़ आहिनि। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खां मुतालबो था कयूं त असांजा बि ज़ख़्मी थिया आहिनि, असांजी बि FIR दाख़िल कई वञे, इंसाफ़ शफ़ाफ़ जांच कराई वञे, त ॿी सूरत में इंसाफ़ न मिले त SSP दादू जे ऑफिस जे गेट अॻियां पाण चाढ़ींदासीं।